कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शामतूं जूं कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शामतूं जूं अदियो बेनज़ीर तो ते अदियो बेनज़ीर तो ते अला जूं रहमतूं जूं कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शामतूं जूं कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शामतूं जूं अदियो बेनज़ीर तो ते अदियो बेनज़ीर तो ते अला जूं रहमतूं जूं कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शामतूं जूं कयो जिन ज़ुल्म ही आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमारी पहचान है। पाकिस्तान पीपल्स पार्टी का परचम हमारा परचम है। इस परचम को हम बुलंद रखेंगे, हम गिरने नहीं देंगे। ये आवाम का निशान है। और अभी जो मैं इधर आई हूँ तो मैं वही जज्बात 27 शाम दिसंबर जे छिनू वियो भरी झलो आहे यज़ीदन खां वरी लुटियो हुसैनी काफ़िलो आहे साॻियो शहादतन जो ईसो हलियो हिकु सिलसिलो आहे ॾिसी ही कार कमीनन जी ज़मीन में ज़िलज़िलो आहे ज़मीन में ज़िलज़िलो आहे उन्हनि पिंडीअ जे पापिन ते सदाईं लानतूं जूं उन्हनि पिंडीअ जे पापिन ते सदाईं लानतूं जूं अदियो बेनज़ीर तो ते अदियो बेनज़ीर तो ते अला जूं रहमतूं जूं कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शामतूं जूं कयो जिन ज़ुल्म ही आहे। गिरती हुई दीवार को क्या गिरती हुई दीवार को क्या गिरती हुई दीवार को तो सच पर चलने वाले लोग बहादुर होते हैं। हमें बहादुरों की जरूरत है, हमें गैरतमंदों की जरूरत है, हमें दलेर लोगों की जरूरत है। अहां जे ई कबर भरसा मतल हूंदा सदा मेड़ा अहां जे कातलन जा हित सदा वीरान हूंदा वेड़ा मिलंदुन को न को लाशो सरियूं थींदा उहे ज़रड़ा मिरूं मरदूद मरंदा से पवंदन जीअ में कीड़ा पवंदन जीअ में कीड़ा उन्हनि जे कुल अयालन ते सदाईं आफ़तूं जूं उन्हनि जे कुल अयालन ते सदाईं आफ़तूं जूं अदियो बेनज़ीर तो ते अदियो बेनज़ीर तो ते अला जूं रहमतूं जूं कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शामतूं जूं कयो जिन ज़ुल्म ही आहे। ज़ियाउल हक की आमरीत में पैदा हुए जो अवाम के दुश्मन हैं वो चाहते थे कि पूरी पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत को खत्म किया जाए। मिलियो थई शरफ शहादत जो जन्नत में जर कंदी हुंजे गड खातून जन्नत सां जी जी झूमदी हुंजे बीबी ज़ैनब जे घर में तूं त बिल्कुल ठहकंदी हुंजे सगोरिन पुल सुहारिन सां साइण सूहंदी हुंजे साइण सूहंदी हुंजे कंदियूं हूरूं हज़ारें उत तव्हां जूं ख़िदमतूं जूं कंदियूं हूरूं हज़ारें उत तव्हां जूं ख़िदमतूं जूं अदियो बेनज़ीर तो ते अदियो बेनज़ीर तो ते अला जूं रहमतूं जूं
कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शाम तूं जूं कयो जिन ज़ुल्म ही आहे। पाकिस्तान की पार्टी का कायम होने का मकसद ये था कि अवाम के हकूक़ की जंग लड़ी जाए और इसका मकसद आमिर के खिलाफ जंग लड़ने का मकसद था। पाकिस्तान की पार्टी कायम करने का मकसद अवाम की खिदमत करना था। जीअण हाणे जदन जहिड़ो सूरज साह पियो निकिरे बिना तो भेण जे हाणे न हिकिड़ो पल थो गुज़रे। रोके ही लुढ़क नथा रुकजन सफ़ाराणी नथी विसरे हिन दिल जीत धरतीअ ते वॾा के नक्श वई उकरे वॾा के नक्श वई उकरे मिलण जूं ते त मिठड़ीअ सां ईअं में हसरतूं हूंदियूं मिलण जूं ते त मिठड़ीअ सां ईअं में हसरतूं हूंदियूं अदियो बेनज़ीर तो ते अदियो बेनज़ीर तो ते अला जूं रहमतूं जूं कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शाम तूं जूं कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शाम तूं जूं अदियो बेनज़ीर तो ते अदियो बेनज़ीर तो ते अला जूं रहमतूं जूं कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शाम तूं जूं कयो जिन ज़ुल्म ही आहे उन्हनि ते शाम तूं जूं कयो जिन ज़ुल्म ही आहे।